अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हां सां शेयर कंदासीं मज़ेदार अचारी आलू कीमो। ही मज़ेदार अचारी आलू कीमो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु ब्लेंडर में असां विझूं था मेथी दाना अधु टी स्पून, कलौंजी अधु टी स्पून, वडुफ विझूं था 1 टी स्पून ऐं राई दाना जेके अहुर बि चवंदा आहियूं विझूं था 1/4 टी स्पून। ऐं हाणे इन सभिनी मसालनि खे चङी तरह सां ग्राइंड कंदासीं। ऐं हाणे हिकु कढ़ाई में तेल विझूं था 3/4 कप, वॾो फोटो विझूं था 1 अदद, नंढा फोटा विझूं था 3 अदद, कटियल बसर आहे 1 कप। ऐं हाणे बसर खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं बसर जीअं ई गोल्डन ब्राउन थी वेंदो त हाणे असां विझूं था साबित ॻाढ़ा मिर्च 5 अदद, जीरो विझूं था 1 टी स्पून, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1.5 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां पीसियल मसाला विझूं था जेके असां पहिरियों ई पीसे रखिया आहिनि। मसाला विझण खां पोइ असां विझूं था वॾे गोश्त जो कीमो 750 ग्राम्स ऐं हाणे असां कीमे खे कलर तब्दील थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं कीमे खे भुॻो आहे ऐं कीमे जो कलर चेंज थी चुको आहे। हाणे विझूं था कटियल टमाटा अधु कप, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टी स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1 टी स्पून, हेड विझूं था अधु टी स्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1 टी स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टी स्पून ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था योगर्ट 1/4 कप ऐं दही विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे विझूं था आलू अधु किलो ऐं मिक्स कयूं था। पाणी विझूं था 1 कप। पाणी विझण खां पोइ असां उॿार अचण ताईं कीमे खे पचाईंदासीं। ऐं जीअं ई उॿार अचणु लॻंदो त हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे ढकु हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं लूणु विझूं था 1 टी स्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। गरम मसालनि जो पाउडर आहे 1/4 टी स्पून, कसूरी मेथी जा पत्ता आहिनि 1 टेबल स्पून, सावा मिर्च आहिनि 6 खां 8 अदद, सावा धाणा आहिनि 1 टेबल स्पून जे बराबरि। ऐं हाणे ढकु ॾेई करे हिकु दफ़ो ॿीहर 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते कीमे खे पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार अचारी आलू कीमो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।